हिंगोरजा मां अवांखे अपडेट कंदा हलूं। सूबाई वज़ीर जेल्स ऐं वर्क्स एंड सर्विसिज अली हसन ज़रदारी चयो आहे, सिंध असांजी माउ आहे, धरती जी हिफ़ाज़त कंदासूं ऐं बाक़ी टे सूबा त असांजी लाशुनि जे मथां ई ठही सघनि था। MQM वटि को बि इशू नाहे रहियो। MQM जो वोट बैंक बि नाहे रहियो। 1 खां 4 ग्रेड ताईं जूं नौकरियूं 1 महीने अंदरि DRC मुताबिक़ ॾिनियूं वेंदियूं। जेल इस्लाहात लाइ भरपूर कोशिश कई आहे। बाक़ी जेके शिकायतूं आहिनि उहे ख़तमु करे जेल जे अंदरि वधीक सुधारा आंदा वेंदा। हिंगोरजा में PP सेंटर पीर सैयद काज़िम अली शाह जी रिहाइशगाह ते मीडिया ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंध में क़ौमी शाहराह जो मरामती कमु वफ़ाक़ जे तरफ़ां थी रहियो आहे। इन लाइ CM सिंध बि वफ़ाक़ सां राब्तो करे आहे। हिन चयो त गवर्नर लाइ बशीर मेमण ऐं निहाल हाशमी जे नालनि PP ख़दशा आहिनि। हिन वधीक चयो त वर्क्स डिपार्टमेंट में रोडनि ऐं रस्तनि जा रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया विया आहिनि। हिंगोरजा सबूदेरो लिंक रोड तोड़े हिंगोरजा सुईगेस लिंक रोड जो तरक़ियाती कम जल्द शुरू कयो वेंदो ऐं डिपार जा रोहड़ी कैनाल वारी पुल जो कम पिणु करायो वेंदो। हिन चयो त सिंध अंदरि आबाद घरनि ऐं हारियुनि खे भाण जी मुद में हुकूमत सिंध रक़म ॾेई रही आहे, जंहिंसां सिंध अंदरि ज़राअत खे हथे मिलंदी। सिंध जो आबादगार ख़ुशहाल थींदो।